सीमा डायरी है ऐं मां सोशल वर्कर आहियां। औरतुनि जे आलमी ॾींहुं सां हवाले सां मां इहो चवणु चाहींदसि जेको यानी 8 मार्च ते जेको हर मुल्क में मल्हायो वेंदो आहे। औरतुनि जो आलमी ॾींहुं उन करे बि ख़ासि आहे त छा जे करे त हिन ही वाहिद ॾींहुं हूंदो आहे जंहिंमें जिते औरत खे यानी इज़हार जी आज़ादी हूंदी आहे। उन नाले ॾींहं जे हवाले सां त औरत पंहिंजो इज़हार करे सघंदी आहे त हा ही मुंहिंजा राइट्स आहिनि या मुंहिंजा हक़ आहिनि। उहो पंहिंजे हक़ूक़ जे हवाले सां जेका बि हूंदी आहे उहा ॻाल्हि कंदी आहे। ऐं मां इहा ॻाल्हि कंदसि औरतुनि जे हक़नि जे हवाले सां त औरत जा मुख़्तलिफ़ क़िस्म जा हक़ आहिनि। हिकिड़ो ॿ हक़ न आहिनि, जीअं तालीम जो हक़ु, पंहिंजी मर्ज़ी सां शादीअ जो हक़ु, समाज में पंहिंजी मर्ज़ी सां उथण वेहण जो हक़ु, काफ़ी हक़ थियनि था जेके औरत खे नथा न वञनि। यानी हिन महिल ताईं अगरि ॾिठो वञे असांजे अञा बि कुझु अहिड़ा इलाइक़ा आहिनि या सिंध जा स्पेशल ऐं अगरि पंहिंजी सिंध जी ॻाल्हि कयां त उन में केतिरा अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिन में अॼु बि औरत खे बाक़ाइदे उहो ग़ुलाम करे रखियो थो वञे, जंहिंजे हक़ में असां बिल्कुलु न आहियूं। असां चाहियूं था त उन्हनि औरतुनि खे पूरा हक़ ॾिना वञनि। जीअं असां अगरि उत्तर साइड जी ॻाल्हि कंदासीं त जीअं आए ॾींहुं कारोकारी जो सिस्टम कयो थो वञे, माना कारोकारी जे नाले ते पंहिंजा नाजाइज़ मुतालबा पूरा कया वञनि था, औरतुनि खे मारियो वञे थो या शादी राति ते क़तलु कयो थो वञे। इहे जेके शयूं आहिनि इंतिहाई माना असांजे मुआशरे लाइ जेके नुक़सानकार आहिनि। ऐं ॾींहों ॾींहुं जिते ज़मानो एडवांस थिए पियो उते असांजे सिंध जो जेको हाल आहे औरतुनि जे आज़ादी जे हवाले सां उहो इंतिहाई माना हिकिड़ो ग़ैर मुनासिबु आहे जेको क़ाबिल बर्दाश्त जहिड़ो आहे ई न। ऐं उन करे मां इहो चाहियां थी त औरतुनि जे हवाले सां जेके मुख़्तलिफ़ सेमिनार मुनक़िद कराया वेंदा आहिनि, यानी NGOs कराईंदियूं आहिनि या मुख़्तलिफ़ इदारा कराईंदा आहिनि, अगरि हुअणु ईअं खपे त यानी अगरि तव्हां कोई सेमिनार करायो था उन में सिर्फ़ु हिकिड़ी औरत खे था तव्हां चओ त तव्हांखे हीअं करणु खपे हीअं करणु खपे, पर औरत जॾहिं उनखे हिकिड़ो जंहिंजी मेंटल हेल्थ यानी उनजी जेका दिमाग़ी सलाहियत आहे, उन जेको चाहे छा थी उन सभिनी खे उहो क़ाबू रखियो थो वञे, ग़ुलाम रखियो थो वञे। त उन ते तव्हां केतिरो बि वर्क कयो, केतिरा बि उन लाइ सेमिनार करायो, पर उन ते उहो कॾहिं बि पंहिंजा हक़ सम्झी न सघंदी जेसि ताईं तव्हां उनजे मर्दनि ते कमु नथा कयो। यानी उहे सेमिनार हुअण ई खपनि, उहे मर्दनि लाइ ऑर्गेनाइज़ कराया वञनि त मर्दनि खे मिसाल तौरु मुख़्तलिफ़ ॻोठ आहिनि जिते अहिड़ा मर्द आहिनि, उन्हनि लाइ त अहिड़ा सेमिनार थियणु खपनि। उन्हनि खे ॿुधायो वञे त भई बराबरी वारो सलूक हुअणु खपे, औरत जी तालीम में बराबरी हुअणु खपे, जेका छोकिरे खे हासिलु करणी आहे त उहा छोकिरीअ लाइ बि ज़रूरी आहे। मिसाल तौरु अगरि छोकिरे जे लाइ जेके तव्हां सोचो कयो था, असांजा माइट आहिनि जेके पेरेंट्स आहिनि उहे अक्सर करे पंहिंजी जेका पहिरीं तरजीह जेका ॾींदा आहिनि पंहिंजे छोकिरनि खे ॾींदा आहिनि। नंढे हूंदे खां उनखे इहो चयो वेंदो आहे त भई हीअ असांजे माना छोकिरे लाइ छोकिरा, कॾहिं बि छोकिरी जो ज़िक्र न कंदा आहिनि। उन करे बि ईअं हूंदो आहे त असांजी जेके नियाणियूं हूंदियूं आहिनि उहे बचपन खां ई थोरो अहिड़े हिसाब सां थी वेंदियूं आहिनि, उनखे ख़बर उहो सम्झंदियूं आहिनि शायदि हा मुंहिंजे भाउ जो हक़ आहे, मुंहिंजी अम्मा बि ॻाल्हि करे थी, बाबा बि ॻाल्हि करे थो, त हीअ करे उहा छोकिरी हमेशह उन शुरू खां वठी उनजी सोच उनजी मेंटल हेल्थ इहा थी वेंदी आहे त हा वाक़ई मुंहिंजो शायदि लेवल हीअ आहे, मुंहिंजे भाउ जी लेवल हीअ आहे। उनजे करे बि ईअं थींदो आहे। वॾो रीज़न इहो बि आहे त असांजा पेरेंट्स अगरि उनखे पंहिंजी नियाणी खे ऐं पंहिंजे पुट खे बराबरि जो हक़ ॾियनि ऐं नंढे हूंदे खां उनखे ॿुधाइनि त भई ॿई बराबरि जा भाईवार आहियो, त मुंहिंजे ख़्याल में इहा शइ जेका आहे औरत जी जेका ज़हनियत आहे उहा चेंज थींदी। छा आहे त मिसाल तौरु असां अगरि औरतुनि जे हक़नि जी ॻाल्हि त कयूं था, पर जे हिकिड़ी छोकिरी आहे जंहिंजे हक़ लाइ असां विढ़ूं था या का औरत आहे जंहिंजे हक़ लाइ असां विढ़ूं था, उनखे पाण ई ख़बर न आहे त मुंहिंजो हक़ छा आहिनि, मूंसां नाइंसाफ़ी किथे बि थिए। काफ़ी असांजे ॿारहाड़ी में अहिड़ियूं मायूं आहिनि जिन खे पंहिंजे हक़नि जी बि ख़बर न आहे त असांजा हक़ कहिड़ा आहिनि, असांजा राइट्स कहिड़ा आहिनि, असांखे छा मिलणु खपे, असांखे छा मिले थो। जॾहिं उनखे सही तरह सां उन शइ जी ख़बर पवंदी त उन खां पोइ ई हू शायदि सम्झा थी त इहे माना इहा शइ ज़रूरु तब्दील थींदी। जेके ॾींहों ॾींहुं यानी राय जे इज़हार ते माण्हुनि खे मारियो वञे थो, अगरि मोहबत जो इज़हार का छोकिरी करे थी त उन्हनि खे क़तलु कयो थो वञे, त इहे शयूं न थींदियूं। ऐं सॼी जेका बि आउं सम्झां थी जेका बि गुनाहनि जी जेका जड़ आहे उहा इहा ई आहे त पेरेंट्स अगरि उहे पंहिंजी नियाणी खे पंहिंजे बराबरि जो हक़ ॾियनि जेतिरो पुट खे ॾियनि था त किथे बि औरत मज़लूम न रहंदी। सभ खां पहिरीं ज़रूरी आहे त उहे जेके बि तव्हां वर्क करणु चाहियो था या जेके बि शयूं आहिनि पंहिंजे पहिरीं औलाद खां शुरू कयो। हर हिकु माइट जी ज़िमेदारी आहे, माउ पीउ जी ज़िमेदारी आहे त पंहिंजे जिते पुट खे अहमियत ॾिए थी ओतिरी नियाणी खे बि अहमियत ॾिए त मुंहिंजे ख़्याल में असांजी औरतूं बहितर तरबियत हासिलु करे सघंदियूं ऐं बहितर पंहिंजे मर्ज़ीअ सां ज़िंदगी गुज़ारे सघनि थियूं।